बिरासिटी वेझो ॻोठ सिद्दीक़ इलाक़ो में 18 सालनि जे नौजवान ख़ान मोहम्मद पुट सूमर लाखो गैस्ट्रो जे मूज़ी मर्ज़ में मुब्तला थियण बाद इलाज जी सहूलियत न हुअण करे ॻोठ में ई तड़पी फ़ौत थी वियो। ॻोठ में ताज़नि बरसातनि दौरान पाणी निकाल न थियण ऐं अच वञ जा रस्ता शहर सां कटियल हुजण करे नौजवान खे इलाज जी सहूलियत न हुजण सबबि हिन दम धणी हवाले कयो। पोइ नौजवान जे मड़ खे ॻोठ जो रस्तो बरसाती पाणी हेठि हुजण करे ॻोठाणनि पारां नौजवान जे लाश खे 2 किलोमीटर बरसाती पाणी मां झागे लाश कब्रिस्तान पहुचायो। इन सिलसिले में ॻोठाणनि ज़हीर लाखो, सूमर लाखो ऐं ॿियनि आहियूं त असांजे ॻोठ ऐं भरपासे में 5 खां 6 फुट पाणी हुअण करे मुख़्तलिफ़ शहरनि सां ॻोठ जो ज़मीनी राब्तो कटियल आहे। हिननि ॿुधायो त असां वटि को बि चूंडियल नुमाइंदो मदद लाइ नाहे पहुतो। हिननि वसवारनि तोड़े सिहत खाते खां मुतालबो कयो त इलाइक़े अंदरि सिहत खाते जूं टीमूं मोकिलियूं वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।